नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदड़ मटियारी तालुके जे क़दीमी तारीख़ी ॻोठ मुरीद 100 में क़ाइम थियल बॉयज़ मिडल स्कूल खे बंद थिए 10 साल गुज़री चुका आहिनि। स्कूल जो अॼु ताईं तालो नाहे खुली सघियो ऐं स्कूल में हिकु ॾींहुं बि तालीमी वहिंवार शुरू नाहे कयो पियो, जंहिं सबबु शागिर्द ऐं शागिर्दणियूं तालीम हासिल करण लाइ मटियारी शहर ॾांहुं वञण ते मजबूर आहिनि ऐं सरकारी खज़ाने खे दाड़ो हणी लखें रुपयनि जी बजट मां ठहंदड़ तालीमी इदारनि जी मालकी न हुअण करे बिल्डिंगूं भूत बंगलनि जो ॾेख ॾियण लॻियूं आहिनि ऐं बॉयज़ मिडल स्कूल जा क्लास रूम कचरे जा ढेर बणिजी विया आहिनि। जॾहिं त ज़रियनि खां इहा ॼाण मिली आहे त मुरीद 100 बॉयज़ मिडल स्कूल जे SNA मंज़ूर नाहे थी सघी, जंहिं सबबु स्कूल बंदि थिए 10 साल गुज़री चुका आहिनि। तालीम जो नालो निशान मिटिजी वियो आहे। तालीम खाते मटियारी जे रिकॉर्ड में स्कूल कागज़ी कार्रवाइनि में हलंदड़ आहे ऐं स्कूल बजट SMC फंड बि मिली भगत करे हड़प कया वञनि था। ॿिए पासे ॻोठाणनि सुञाणतुरनि जो चवणु हो त सिंध हुकूमत पहिरियां ई तालीम जो बेड़ो ॿोड़ण में का कसर नाहे छॾी। सिंध में अहिड़ा हज़ारे स्कूल बंदि पयल आहिनि जेके अवाम जे टैक्स मां सरकारी खज़ाननि मां पैसा खणी बिल्डिंगूं ठाहियूं वयूं आहिनि, पर इहे अॼु ताईं मालकी न थियण करे गैर फाल बणियल आहिनि। असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, वज़ीर तालीम सरदार शाह, तालीम खाते सूबाई सेक्रेटरी डिप्टी कमिश्नर मटियारी मुर्तज़ा अली शाह, MNA मखदूम जमील ज़मा, MPA मखदूम रफ़ीक ज़मा समेत ॿियनि वसा वारनि खां मुतालबो करियूं था त जल्द नोटिस वठी ॻोठ मुरीद 100 जे मिडल स्कूल जी SNA मंज़ूर कराए स्कूल खोलाए तालीम वहिंवार शुरू करे ॾिनो वञे ऐं स्कूल में पाणी बिजली फर्नीचर समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि त जीअं हितां जा ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां आशना थी सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।